पाकिस्तान के मुआशी इस्तेहकाम ऐं बहाली लाइ पाकिस्तान के पहिरें दोस्त चीन जो मुआशी सहकार जारी। चीन $2 अरब कर्ज़ की वापसी वारे मुद्दे में 1 साल की वाध करे छॾी। नाणेवारी वज़ारत चीन पारां कर्ज़ अदायगी के मुद्दे में वाध करण की तस्दीक करे छॾी। चीन के $2 अरब के कर्ज़ की वापसी जो मुद्दो 24 मार्च से ख़त्म थी रहियो हो। चैंपियंस ट्रॉफी के ताज कंहिंजे सर सिजंदो। फाइनल अॼु दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में भारत ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾियो वेंदो। ॿई टीमूं ट्रॉफी हथनि में खणण लाइ बेताब। 25 सालनि खां पोइ न्यूज़ीलैंड ऐं भारत जूं टीमूं चैंपियंस ट्रॉफी के फाइनल में टकराइजी रहियूं आहिनि। क्रिकेट जा करोड़ें मदा वॾे दंगल जो बेसब्री सां इंतज़ार करण लॻा। तहरीक इंसाफ के अगवान ऐं क़ौमी असम्बली के अॻूणे स्पीकर असद कैसर वज़ीर आज़म शहबाज शरीफ का इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। असद कैसर जो चवण त मुनम्मान की सूरत हाल इंतहाई ख़राब है ऐं मुल्क में बेरोज़गारी वधी चुकी है। हुकूमत के बिना देर आज़ाद ऐं मुनसिफ़ाणी इलेक्शन कराइण घुरिजे। कराची के जंजाल गुठ में घर जी छित किरण सबब 6 ॼणा दबजी फोत 4 ॼणा ज़ख़्मी। फोतुनि जो वास्तो KPJ इलाइक़े बनू सां आहे। फोतुनि में 3 औरतूं ऐं 2 ॿारड़ियूं शामिल आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां घर जी छित किरण वारे वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। दादू में गुज़िरियल ॾींहुं अदालत अंदर फायरिंग ऐं झेड़े जो ATC तहत केस दाख़िल। फरियादी यासीन चांडियो की फरियाद ते 20 ॼातल ऐं 5 अणॼातल जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो। आफ्ताब, इशफाक, नसीर, हुसैन, नवीद, वहीद, माजिद, शाहज़ेब समेत ॿिया जवाबदार FIR में नामज़द। पुलिस मौजूद फरियादी की फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। गिरेले वेझो सिरिया लाड़ी भरसां अणॼातल नौजवान जो लाश थे। बाकराणी पुलिस वाक़े वारे हंध तां लाश तहवील में वठी छॾियो। लाश जी सुञाणप ॻोठ बखुदरो वासी राज़क अली जतोई नाले सां की आहे। कड़ियो गवर भरसां गोलारची रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 फौत। हादसे के नतीजे में मातली वासी नौजवान वीरमू कोहली तरी ते फौत, रायचंद कोहली सख्त ज़ख़्मी। डॉक्टरनि ज़ख़्मी के तिब्बी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ हैदराबाद मुंतकिल करे छॾियो। राधर भरसां हैदराबाद वञण वैन जी टक्कर में 4 पोरे त ज़ख़्मियुनि ॿुधायो त मेहड़ खां भाॼी खणी स्टॉप ते पहुतासीं त तेज़ रफ़्तार वैन टक्कर हणी। कराची में ॾींहं के वक्त में गर्मी की शिद्दत में इजाफे जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब वधि खां वधि गर्मी 49 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुंची सके तो। कमज़ोर ओलह हवाउनि जो सिलसिलो अॼु राति मुल्क में दाख़िल थींदो, जेको 16 मार्च ताईं जारी रहंदो। ईंदड़ हफ़्ते खां मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसात ऐं जावलू इलाइक़नि में बर्फ़बारी यकती।